नाज़रीन असां हिन टाइम ते मौजूद आहियूं जिते राय हक़ पार्टी पारां जेका सिंधी सकाफ़त ॾियारे जे हवाले सां जेका रैली जेका कढी वई आहे हिते जेके मौजूद आहिनि अॻवान अचो त उन्हनि सां जेको ॻाल्हि ॿोल कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज पाकिस्तान राय हक़ पार्टी की तरफ से सिंध सकाफ़त रैली निकाली गई और इस रैली का निकालने का मकसद ये था कि सिंध की सकाफ़त को उजागर किया जाए और सिंध से मोहब्बत का इजहार किया जाए। पाकिस्तान राय हक़ पार्टी के कारकुनान ने आज सिंध से मोहब्बत का भी इजहार किया, सिंध की सकाफ़त से भी मोहब्बत का इजहार किया और पाकिस्तान के तराने भी बुलंद किए, क्योंकि सिंध और पाकिस्तान अलग नहीं है, सिंध और पाकिस्तान एक ही है। सिंध तरक्की करेगा तो पाकिस्तान तरक्की करेगा, सिंध खुशहाल होगा तो पाकिस्तान खुशहाल होगा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज 4 दिसंबर ते पाकिस्तान राय हक़ पार्टी टंडोला यार जे तरफां प्यारा सिंध प्रेस क्लब खां लियाकत गेट ताईं अज़ीमुशान सिंधी सकाफ़ती ॾियारो जे नाले सां रैलीअ जो इनेकाद कयो वियो। इन रैलीअ जो मक़सदु इहो हो त असांखे सिंध जी सकाफ़त खे ज़िंदा रखिणो आहे। अजरक ऐं टोपी कुहाड़ी सिंध जी सकाफ़त आहे ऐं सिंध सां बि मोहबत आहे, सिंधी सकाफ़त सां बि मोहबत आहे। लेकिन आउं इन जॻह ते पैगाम ॾियणु चाहींदुसि त सिंध जे नाले वठी करे ऐं पोइ असांखे पाकिस्तान सां बि मोहबत करणु घुरिजे, सिंध सां बि मोहबत करणु घुरिजे। असांखे पाकिस्तान सां बि मोहबत आहे ऐं सिंध सां बि मोहबत आहे, छो त सिंध बि पाकिस्तान जो ई हिसो आहे। जिए सिंध, जिए पाकिस्तान।